हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मुंहिंजो नालो अब्दुल रज़ाक जतियाला आहे। असां जे पोईं वीडियो में असां एक्सेलरेशन ॾिठोसीं। एक्सेलरेशन छा हूंदो आहे? जॾहिं रफ़्तार में तब्दीली अचे हुनखे असां एक्सेलरेशन चवंदा आहियूं। हाणे ॾिसो, चेंज वेलासिटी असांखे ख़बर आहे तब्दीली रफ़्तार में कीअं मालूम कंदा आहियूं। रफ़्तार जी आख़िरी जेका फाइनल वेलासिटी मां जॾहिं इनिशियल वेलासिटी कट कंदा आहियूं, असांजी इहा चेंज वेलासिटी आहे। इहा चेंज वेलासिटी जॾहिं हिन में रखंदासीं, असांखे छा मिलंदो? इक्वेशन एक्सेलरेशन इक्वल्स टू चेंज वेलासिटी हाणे छाजे बराबरि आहे? वी एफ माइनस वी आई अपॉन टी। हाणे हीउ जेको टाइम जेको आहे इहो इंटरवल आहे। जॾहिं वी एफ खां जॾहिं वी आई खां जॾहिं वी एफ में दौरान जेको टाइम लॻे थो, टाइम इंटरवल उहो रखंदासीं। या अगरि तव्हांखे शुरूआती टाइम मिलियल आहे T1 ऐं आख़िरी टाइम मिलियल आहे T2, पोइ तव्हांजी टाइम जो बि तव्हां छा कंदव? डिफरेंस मालूम कंदव। जीअं एक्सेलरेशन जो वेलासिटी मालूम कयासीं, चेंज टी इक्वल्स टू T2 माइनस T1। अगरि तव्हांखे शुरूआती टाइम मिलियल आहे ऐं आख़िरी टाइम मिलियल आहे तॾहिं तव्हां इहो यूज़ करे सघो था। न तव्हांखे डायरेक्ट टाइम मिलियल आहे, तव्हां डायरेक्ट टाइम यूज़ कंदो। पोइ जी हीअ त असांजो एक्सेलरेशन जो बाक़ाइदे हीअ फार्मूलो थी वियो। न त एक्सेलरेशन इक्वल्स टू चेंज वेलासिटी डिवाइड बाई चेंज टी, जॾहिं टाइम बि तव्हांखे अलॻि अलॻि मिलियल हुजे। ठीकु आहे न। हाणे चेंज वेलासिटी छा आहे? वी एफ माइनस वी आई अपॉन चेंज टी छा आहे? T2 माइनस T1, जेको असां हिते ॾिठोसीं। हाणे हीअ बि तव्हांजो फार्मूलो आहे। जॾहिं तव्हांखे इनिशियल वेलासिटी, फाइनल वेलासिटी, इनिशियल वेलासिटी, इनिशियल टाइम, फाइनल टाइम मिलियल आहे, तव्हां ईज़िली तव्हां एक्सेलरेशन मालूम करे सघो था। ऐं जो यूनिट छा थींदो ऐं एक्सेलरेशन जो यूनिट छा आहे? जीअं ॾिसंदासीं, चेंज वेलासिटी अपॉन टाइम आहे ऐं वेलासिटी जो यूनिट छा आहे? मीटर अपॉन सेकेंड। ऐं टाइम छा आहे? 1 अपॉन टाइम जो यूनिट छा आहे? सेकेंड। ऐं मीटर त साॻो सेकेंड इंटू सेकेंड, सेकेंड स्क्वायर। मतिलबु केतिरा मीटर पर सेकेंड टाइम जो स्क्वायर जे दौरान। मतिलबु टाइम एतिरी जल्दीअ में वेलासिटी मतिलबु एक्सेलरेशन में तब्दील थींदी जॾहिं वेलासिटी में तब्दीली अचे, टाइम जो बि स्क्वायर थी वञे। मीटर पर सेकेंड स्क्वायर, केतिरे टाइम जो स्क्वायर। मतिलबु स्क्वायर छा आहे? इहे जीअं असां बेसिक मैथमेटिक्स पढ़ंदा आहियूं, स्क्वायर ही जेको पावर ॿुधाईंदो आहे, बेस पंहिंजे पाण में केतिरे जॻह ज़रब थियो आहे? सेकेंड इंटू सेकेंड। ठीकु आहे न। अगरि 4 सेकेंड मिलियल आहे ऐं मतिलबु हीउ 4 जो स्क्वायर आहे त 4 ज़रबिया 4, हीउ थियो 16। हाणे असां ॾिसो हीअ यूनिट में मालूम कयोसीं त एक्सेलरेशन जो यूनिट छा आहे ऐं अहिड़ी रीति असांजो इहो मालूम कयोसीं। हाणे अगरि ॾिसो, असांखे अगरि को बि असांखे सवालु मिलियल हुजे एक्सेलरेशन जो। हाणे ॾिसो, हिते हिकिड़ो सवालु आहे, मतिलबु मां पढ़ी ॿुधायां थो। अ बस स्टार्ट फ्रॉम रेस्ट and travels along a straight path, its velocity becomes 15 meter per second in 5 seconds. Calculate the acceleration of the bus. चए थी हिकिड़ी बस आहे। ठीकु आहे न। हाणे जॾहिं बि का प्रॉब्लम हल कयो त हुनजो तव्हांखे बाक़ाइदगी सां डायग्राम सम्झ में अचे कि बस या का अहिड़े नमूने, ठीकु आहे न, का अहिड़ी शइ आहे। ऐं इनिशियल रफ़्तार छा आहे? 0, रेस्ट खां शुरू थी आहे। चए बस स्टार्ट फ्रॉम रेस्ट, मतिलबु इनिशियल रफ़्तार छा आहे? 0 एंड ट्रेवल्स अलोंग स्ट्रेट पाथ, ऐं बाक़ाइदगी सां सिधी हलंदी रहे थी। इट्स वेलासिटी बिकम्स 15 मीटर पर सेकेंड। हाणे पोइ हिनजी रफ़्तार जेका आहे जीअं हले पई, ऐं 0 खां शुरू अथई, कुझु वक़्त खां पोइ टाइम घणो? मतिलबु 5 सेकेंडनि खां पोइ, 5 सेकेंड खां पोइ हिनजी रफ़्तार जेका थी वई घणी? 15 मीटर अपॉन सेकेंड। हाणे ॿुधायो, जेको हितां 0 खां अचानक 15 मीटर पर सेकेंड ते अची वई 5 सेकेंडनि जे दौरान, जेको इंटरवल आहे, हिन में ॿुधायो त एक्सेलरेशन बस में केतिरी पैदा थी? तव्हां चवंदो चलो ठीकु आहे, त पहिरियां डेटा कढंदासीं। डेटा असांखे जेका मिली वई आहे, ठीकु आहे न। डेटा असांजी इनिशियल रफ़्तार घणी आहे? 0। फाइनल रफ़्तार घणी आहे? 15 मीटर पर सेकेंड। टाइम घणो आहे? 5 सेकेंड। हाणे ॾिसो, हीउ टाइम इंटरवल आहे। अगरि इनिशियल टाइम मिलियल हुजे, फाइनल मिलियल हुजे, पोइ ईज़िली मालूम करे वञूं, उहो फार्मूलो आहे। ऐं सिंस जीअं त असांखे ख़बर आहे एक्सेलरेशन जो फार्मूलो आहे डेल वी ओवर टी,
डेल वी चाहे वी एफ माइनस वी आई अपान टी। हाणे वी एफ घणो आहे 15 मीटर पर सेकेंड माइनस 0 मीटर पर सेकेंड, टाइम घणो आहे 5 सेकेंड। ठीक आहे, तंहिं करे 0 15 में 0 वियो को मसलो ही ना आहे। तंहिं करे 15 मीटर अपान सेकेंड डिवाइड बाय 5 इंटू सेकेंड, ही 5 ही सेकेंड आहे, मीटर ही सेकेंड इंटू सेकेंड, ही सेकेंड स्क्वायर सागो यूनिट अची वियो। 5 1 हिते 3 चक्कर 3 मीटर अपान सेकेंड इंटू सेकेंड, सेकेंड स्क्वायर घणो आयो, एक्सेलरेशन थियो 3 मीटर अपान सेकेंड स्क्वायर। ठीक है, मतलब 3 मीटर के दौरान ही 3 मीटर के दौरान ही मतलब टाइम जो स्क्वायर थो, जी एक 3 मीटर पर सेकेंड स्क्वायर 3 मीटर पर सेकेंड स्क्वायर, जी टाइम जो मतलब कढियो जो 1 सेकेंड जो स्क्वायर 3 मीटर, अहिड़ी 2 सेकेंड जो स्क्वायर 3 मीटर, ईअं कंदे कंदे 5 ते असांजी एतिरी त रफ़्तार मुंहिंजी थी वई, तेज़ी थी वई एतिरी। ये तव्हांजो प्रॉब्लम हुयो नंढिड़ो। या ॿियो प्रॉब्लम हल कयूं हिते हिकिड़ो, अ मोटरसाइकिलिस्ट मूविंग along a straight path applies a brake to slow down from 10 मीटर पर सेकेंड to 3 मीटर पर सेकेंड। ठीक है न, ऐं चए हिकिड़ी साइकिल आहे, मोटरसाइकिल आहे, मोटरसाइकिलिस्ट आहे। ठीक है न, हाणे छा थो चए, अ मोटरसाइकिलिस्ट मूविंग along a straight path, बिल्कुलु सीधो हले थो पियो, applies the brakes to slow down, उन ब्रेक कई स्लो डाउन थियो 10 मीटर पर सेकेंड खां 3 मीटर पर सेकेंड ते अची वियो। हाणे हीअ हिनजी इनिशियल थियो ऐं हीअ हिनजी फाइनल थी वियो, ऐं केतिरो टाइम लॻो, इन जस्ट 5 सेकेंड, इहो 5 सेकेंड हुन ब्रेक हणी रखी 5 सेकेंड जे दौरान। ॿुधायो हाणे हिनजी मालूम कयो, कैलकुलेट दिस एक्सेलरेशन। हाणे हिते एक्सेलरेशन हाँ कीअं मालूम कंदासीं, डेटा असांखे मिली वई आहे सॼो, इहो हाणे असांखे सेंस फार्मूला एक्सेलरेशन इक्वल्स टू वी एफ माइनस वी आई अपान टी, ऐं वी एफ घणो आहे असांजो 3 माइनस 10 डिवाइड बाय टाइम घणो आहे 5, 10 मां 3 विया इहे माइनस 7 अपान 5, माइनस 7 अपान 5 असांजो थियो माइनस 1.4 मीटर अपान सेकेंड स्क्वायर। ठीक है, हाणे ॾिसो हीअ हिते मीटर अपान सेकेंड आहे, हिते मीटर अपान सेकेंड आहे, तंहिं करे ॿिन्हिनि मीटर अपान सेकेंड खे कामन वरितो ऐं अपान हिन जो सेकेंड आहे कामन, हीअ हिन जो सॼो हीअ असांजो यूनिट थी वेंदो। हाणे माइनस ॿुधाए थो हीअ एक्सेलरेशन डी एक्सेलरेशन, हीअ छा आहे डी एक्सेलरेशन, मतलब हीअ एक्सेलरेशन जी बजाय पॉजिटिव जे नेगेटिव थी, इन ब्रेक कई तंहिं करे हिनजी तेज़ी तमामु घटि थी वई। ठीक है न, इक्वल्स टू हाणे डी एक्सेलरेशन माइनस 1.4 मीटर अपान सेकेंड स्क्वायर, ब्रेक हणण जे करे हिनजी माइनस में इहा एक्सेलरेशन अची वई। हाणे इन खां पोइ ॾिसो हीअ हिते सवाल जेको मिलियल आहे न, सेल्फ असेसमेंट क्वेश्चन, डिफाइन स्पीड, व्हाट इज़ वेलोसिटी इन डिफाइन एक्सेलरेशन। क्वेश्चन नंबर ये जेको 7 आहे, डिफाइन स्पीड, क्वेश्चन नंबर छा आहे 8, व्हाट इज़ वेलोसिटी, क्वेश्चन नंबर 9 छा आहे डिफाइन एक्सेलरेशन। ये तव्हांखे हल करणा आहिनि, मां ॿुधाया आहिनि वीडियो में, पोइ बि तव्हांखे इहे मोकिलणा आहिनि। हिकिड़ी मां प्रॉब्लम ॾेई थो छॾियां, अगरि इनिशियल वेलोसिटी अगरि तव्हांजी 13 मीटर अपान सेकेंड आहे ऐं फाइनल तव्हांजी आहे 20 मीटर अपान सेकेंड, ऐं तव्हांजो टाइम लॻो 8 मिनट, तो मालूम कयो एक्सेलरेशन घणी थींदी। ये तव्हांजो प्रॉब्लम आहे नंढो।